Once again. अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासियुनि खे मुंहिंजे सुहिणी सिंध खां रहंदड़ पहाड़ जेके सिंधी फ़नकारनि सां सिंधी मौसीक़ी सां प्यार कनि था उन्हनि सभिनीनि खे इरफान समूह जो ऑडियो लैब मां सिक भरियो सलाम क़बूल पवे। जिए लतीफ़ जी सुहिणी ॿोली जिए पंहिंजी सुहिणी सिंध। मुंहिंजे मन में ज़िलज़िला छो थी करी, मुंहिंजे मन में ज़िलज़िला छो थी करी। अॼु भागवंदा है ऑडियो लैब जी धरती, ऑडियो लैब जो ही रूम जो अॼु खां मक़सदु मां जेकॾहिं चवां त 15-20 साल पुराणो मुंहिंजो साथी, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ जेको पंहिंजे कम जो हिकिड़ो अलॻि नालो मक़ाम रखे थो, उहो आहे यादा सिकंदर मौलाना। इरफान खां वधीक बि थी सघनि था, घटि बि थी सघनि था, पर म्यूज़िक जे हवाले सां इरफान भाऊ जहिड़ो मूंखे अॼु ताईं को नज़र न आहे। अदा सिकंदर जो ऑडियो लैब ते पंहिंजा कुर्ब जा क़दम खणी न सिर्फ़ु पाण पर हुन सां गॾु जेका टीम आई आहे उन में अदा यासिर अरफात आहे, हुन सां गॾु असांजो हिकिड़ो रागी आहे। मुंहिंजी अॼु ख़ुशनसीबी आहे त उन फ़नकार सां, उन रागी सां मुंहिंजी मुलाक़ात थी। नालो आहे इमदाद हुसैन समूह। महिरबानी साईं इरफान समय साहिब जी, असांखे अलाह साईं हिन वटि कंहिं बि वसीले पहुचायो। इरफान समूह हिकु बहितरीनु इंसानु आहे। असां सोशल वर्कर आहियूं। असां जॾहिं असां मार्केट में घुमंदा आहियूं, बाज़ार में लहंदा आहियूं, कंहिंजी मदद लाइ, कंहिंजे के लाइ, असांजी अखि ॿुधाईंदी आहे असांखे हिन दुकान ते चढ़णु घुरिजे, हिन माण्हू ॾे वञणु घुरिजे। चवंदा आहिनि त लाहे न सघिबो, असां ॻाइबो ज़रूरु। मुंहिंजे लाइ हुनर वॾी महिरबानी। आहे।